सचिन जी पाड़ेसरी नारी तरफ़ां सीमा जे पाकिस्तान में ख़ास तौर ते सचिन लाइ पहुचण ते तनक़ीद कई वई हुई। सीमा हैदर जी पाड़ेसरी नारी चयो हो त सचिन में आहे छा, ॻाल्हाइण बि नथो अचेसि, सीमा इन सां प्यार कंदी, हू छा ॻाल्हाईंदो मीडिया साम्हूं, हथ पकड़े वेही रहण रुगो प्यार नाहे हूंदो। सीमा बाबति संदसि चवण हो त पंहिंजे पुट जहिड़े छोकिरे सां हू प्यार कंदी। सीमा पाण पंजी पास आहे ऐं अंग्रेज़ी वॾे शौक़ सां ॻाल्हाए थी। मूंखे त हैरत आहे त हीअ सचिन लाइ आई छो आहे। इहो इंटरव्यू वायरल थियण ते इन ते गानो बि ठाहियो वियो हो। सीमा जे पाकिस्तान मां भारत पहुचण ते न रुगो कुछ पाकिस्तानी कावड़िया पर भारती भी कावड़िया त सीमा सचिन जहिड़े छोकिरे लाइ भारत छो आई आहे। इन दौरान सचिन खे जीतन ऐं ॿी मखलूक सां भेंट ॾेई गुथा लफ़्ज़ बि ॻाल्हाया विया। सचिन क्या है, सचिन में लप्पू सा सचिन है, मुंह में से बोलना वहाँ पे आवे ना, बोलता वो है ना, झिंगुर सा लड़का, उससे प्यार 5वीं पास ये बता रही है, कराटेदार इंग्लिश बोल रही है, कंप्यूटर चला रही है, 4 जो की पासपोर्ट लेके आई है। ऑनलाइन मोहब्बत बाद चैन ॿारनि समेत भारत वियल सीमा हैदर पंहिंजे मुड़ुस सचिन मीना खे जीत जणो चवण ते पंहिंजी नई पाड़ेसरी औरत खे कानूनी कार्रवाई जी धमकी ॾेई छॾी आहे। सचिन लाइ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदड़ पाड़ेसरी औरत जी सुञाणप मिथिलेश भट्टी तौर थी आहे। मिथिलेश खे सीमा सचिन जे वकील AK सिंह तरफ़ां कानूनी कार्रवाई जी धमकी ॾिनी वई आहे। सीमा हैदर जे सचिन वटि पहुचण बाद भारती मीडिया सचिन जे घर पहुती हुई, जंहिं दौरान न रुगो सीमा ऐं सचिन जा इंटरव्यूज़ वरिता विया पर सचिन जे पाड़ेसरियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कई वई हुई। अहिड़ियूं वीडियोज़ उन वक़्तु ई वायरल थियूं हुयूं ऐं हाणे सीमा पारां कानूनी कार्रवाई जो इशारो ॾिनो वियो आहे। यादि रहे त सीमा अॼुकल्ह ज़मानत ते आज़ादु आहे ऐं भारत में रहण जी अपील करे चुकी आहे।